बे न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कयूं पिया मलीर खां। मलीर जे साफ़ीअ जो भाणिजो कल्ह शाम खां पुरस्कार नमूने गुम। तनवीर गुलशन हदीद मां दवा वठण लाइ निकितो, जेको हिन महिल ताईं नाहे मोटियो। रब नवाज़ मस्तोई। मलीर जे निजी टीवी रिपोर्टर रब नवाज़ मस्तोई जे नौजवान भाणिज तनवीर अहमद अवान कल्ह राति 8 वॻे खां पुरस्कार तौरु गुम थी वियो, जंहिंजो हिन महिल ताईं को ॾस पतो पइजी नाहे सघियो। हुन हवाले सां निजी टीवी रिपोर्टर रब नवाज़ मस्तोई साफ़िन खे ॿुधायो त मुंहिंजो नौजवान भाणिजो कल्ह राति जो 8 वॻे घर खां इहो चई निकितो त गुलशन हदीद मां दवा वठी अचां थो, पर हिन महिल ताईं घर नाहे मोटियो, जंहिंजो इतलाउ असां स्टील टाउन थाणे ते पिणु ॾिनो आहे। रिपोर्ट कराए मुश्ताक अबोल, बे न्यूज़ मलीर।